मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थी त तव्हांखे कीअं सिखणो आहे, स्वीकार करणो आहे। इहो स्वीकार करणो आहे परमेश्वर खां कि असांखे छा करणो आहे। मुंहिंजे वीचार सां हमेशह असांखे कुझु प्राप्त करण जी कोशिशि करणी आहे, जॾहिं लाइ असांखे संघर्ष करणो आहे ऐं कोशिशि करणी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कि अलॻि अलॻि हूंदो आहे। इहो सभु असांखे अनोखी थी करे सिखणो आहे कि असांखे छा करणो आहे। यादि रखिजो, प्रभु उनखे वधीक ॾिसणु चाहींदो आहे जेको उहो चए थो ऐं स्वीकार करे थो या स्वीकार कंदो आहे। ऐं मुख्य ॻाल्हि इहा लॻंदी आहे कि असां नथा सोचूं कि असांखे छा करणो आहे। असांखे महसूसु न थींदो आहे कि असांखे छा कमाइणो आहे ऐं न कमाइणो आहे, ऐं तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे कि न ध्यानु ॾियणो आहे। ऐं इहो चवणो आहे कि असां हमेशह गॾु हूंदा आहियूं तव्हां सां गॾु, ऐं पंहिंजे पवित्र आत्मा खे भरणो आहे। जॾहिं उन पधर ते हथु रखियो हुयो, हुनखे पवित्र आत्मा भरिजी करे उहो अनोखो अनुभव थियो हुयो ऐं उन लाइक़ु असां न आहियूं। उन ईअं चयो हुई, पर तूं हिनखे स्वीकार करे सघंदो आहीं, तोखे हिन जो स्वीकार करणो आहे। ॾिसो, मां नथी सम्झां त असां हिन वक़्तु कुझु महसूसु करे रहिया आहियूं, पर असां मसीह आहियूं ऐं मुंहिंजे हिसाब सां असां हिन लाइक़ु बि आहियूं कि असां कुझु करे सघूं, हिन जो आनंद मिली सघे असांखे ऐं मां तव्हांखे सेखारे सघां। मूंखे विश्वास आहे पंहिंजे जीवन में तव्हांखे आनंद खणणो आहे त चोर चोरी फ़क़ति कंदो आहे ऐं निराश थी वेंदो आहे, छाकाणि त येशू हुनखे मनाईंदो आहे। पर येशू चयो, मां आयसि तीअं ई तव्हांखे जीवन उन जो आनंद मिलंदो ऐं घणेई आहे मिलंदो रहंदो। ऐं जीअं मां इन संदेश खे चयो, चाहे कुझु ॻाल्हियूं ख़ुशियूं में बदिलजी वियूं ऐं मक़सद में ख़ुशि रहण जी इहा कामयाबी मिली वई। उन कुर्बानी ॾिनी आहे, उन जी क़ीमत असांखे करणी आहे ऐं असांखे पंहिंजे पाण खे इहो करणो आहे। उन जे साम्हूं, कंहिंजे बि साम्हूं असांखे ख़ुशि रहणो आहे। इन जो मतिलबु इहो आहे कि हर वक़्तु असांखे मसीह थी करे हर ख़ुशी आनंद वठणी आहे, कहिड़ी बि परिभाषाउनि में हुजनि। लूक 8:17 में, मां तोखे सच चवां थो, जेको कोई परमेश्वर खे न चई सघंदो आहे, पंहिंजे ॿारनि वांगुरु मां चवां थो, उहो उन में कहिड़ी बि प्रवेश हुजे। मिसाल इहो ई आहे कि तव्हांखे स्वीकार करणो आहे, माफ़ी ॾियणी आहे। मिसाल तौरु परमेश्वर चाहे थो असांखे स्वीकार करणियूं आहिनि माफ़ीअ खे। जॾहिं तव्हां माफ़ीअ स्वीकार कंदा आहियो, जे तव्हांखे सचमुच इहो कंदा आहियो, तव्हां परमेश्वर जा वचन ॼाणींदा आहियो। असां उनखे पोइ हाणे मां वेही थी रहां। मुंहिंजे वेहण जो मतिलबु आहे तेसिताईं मां इंतज़ारु कंदसि, तेसिताईं तव्हां सम्झो नथा। तव्हां हुन जे बारे में केतिरो महसूसु कंदा आहियो ऐं पंहिंजो वक़्तु बर्बादु कंदा आहियो ऐं उन जी माफ़ी परमेश्वर खां पहिरियों ई घुरी चुकंदा हूंदा आहियो। तव्हां केतिरा ॾींहं, केतिरा साल, केतिरा दफ़ा पूरी जीवन बर्बादु कंदा आहियो माफ़ करण में। माफ़ करण जो मतिलबु आहे कि तव्हांखे पंहिंजे पाप खे उॾाइणो, विञाइणो आहे, हटाइणो आहे पंहिंजे जीवन मां। परमेश्वर हुनखे कॾहिं कलाकनि में घुरायो, ॿाहिरि फिटी करे छॾियो हुयो, पर असां हमेशह हुनखे ॿाहिरि कढी करे परेशान कंदा आहियूं ऐं उहो हुनखे हमेशह मिटाए छॾींदो आहे, पूरी तरह सां शुद्ध करे। मां तव्हांखे कुझु सेखारणु चाहियां थी। पंहिंजे प्रार्थना जे वक़्तु हे चवण बजाए, हे प्रभु मूंखे माफ़ कयो, प्रभु मूंखे माफ़ कयो, हे प्रभु मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो, मूंखे माफ़ कयो, प्रभु कृपा कयो मुंहिंजे मथां, ऐं पोइ वेही करे दोषी महसूसु कंदा आहियो। मां ॼाणां थी, छो त मां इहे ॼाणींदी आहियां। मां इन तरह जी हुयसि, मां सोचींदी हुयसि मां सच थी ॻाल्हायां, मूंखे सुठो न लॻंदो हुयो। मां बुरो न महसूसु कयो। मां हमेशह गिरजे वेंदी हुयसि, मां घर में बाइबल अभ्यास कंदी हुयसि। मूंखे परमात्मा सां प्रेम हुयो। मूंखे ॾोह जी आदत लॻी चुकी हुई। मुंहिंजे वीचार सां मुंहिंजी समस्या नंढी न हुई। मूंखे शुरू करण में, जॾहिं मां नंढी हुयसि, मुंहिंजो पिता मुंहिंजो यौन शोषण करे रहियो हुयो। मूंखे लॻंदो हुयो हे छा थी रहियो आहे, कोई मूंखे तरस नथो खाए। मां शर्म जी भावना ॾकी करे वेहींदी हुयसि ऐं मूंखे अंदरि ई अंदरि ईअं लॻंदो हुयो कि मां इहो सभु छा कयो आहे। पर हिकु ॾींहुं मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां मसीहा आहियां, पर ॾोह न करणो आहे। उहो तव्हां ते ॾोह ॾींदो, उहो मूं ते ॾोह ॾींदो हर वक़्तु, जेसिताईं तव्हां सचपच सिखी नथा सघो तव्हां केरु आहियो मसीह में, ऐं तव्हां नथा चवणु चाहियो मां अॻिते स्वीकार न कंदसि।
मां अॼु तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थी। असां मां घणेई शैतान स्वीकार करण में माहिर हूंदा आहिनि, पर पोइ बि असांखे परमेश्वर खे हे चवणु घुरिजे, परमेश्वर मूंखे ख़बर आहे त मां जेको कयो उहो ग़लति आहे ऐं मां शर्मिंदा आहियां इन जे लाइ। ऐं उहो जेको चए थो यूहन्ना उन्हीअ में तव्हांजे इन जे आधार ते लिखियलु आहे कि मां पंहिंजे पापनि जो पश्चाताप कयां थो ऐं तव्हांखे चवां थो इन वचन अनुसार। प्रभु मूंखे माफ़ करे छॾियो, मां शर्मिंदा आहियां ऐं मां चवां थो कि मूंखे विश्वास आहे तव्हां ज़रूरु कंदा इन वक़्त में। ऐं हिन में वधीक देरि न लॻाईंदसि, छो त कोशिशि करिणो आहे ऐं सभ खां ॾिसणो आहे अलौकिक भयानक जेकी बि फ़क़्ति मिंट आहे। चवंदसि ख़ाली चवणो आहे स्वीकार कयो, उनखे स्वीकार कयो ऐं सिखो ऐं उहो चए थो तव्हां कयो, उहो तव्हां सां गॾु आहे। इन जो मतिलबु आहे कि तव्हांखे ख़ाली मदद कंदो। मूंखे यादि आहे जॾहिं असांजो पुटु 10 सालनि जो हुयो, हाणे उहो हिकु CEO आहे असांजी राज्य भर जी सेवकाइनि में ऐं सॼे मीडिया में ऐं टेलीविज़न में उनजो कमु सराहियो वेंदो आहे ऐं हिते आसपास में हूंदो आहे। ऐं पोइ जॾहिं बि हू क़रीबन 10 सालनि जो हुयो ऐं अनुशासन में हूंदो हुयो ऐं हुनखे हमेशह कोशिशि करणी हुई ऐं उहो हमेशह निराश थी वेंदो हुयो ऐं हुन जे दरवाजे ते टंगी हुई ऐं हुन मां हिकु ॻाल्हि हुई जेकी हुनखे निराश मिली वई हुई ऐं घणेई दफ़ा निराश मिलण जे करे उहो अॻियां न वधी सघंदो हुयो। इन जे करे उहो उत्साहित न थियो, पर उनखे उत्साहित करणु सुठो लॻंदो हुयो। परमेश्वर हिन में मुंहिंजी मदद कई। उन घणनि तरीक़नि सां इस्तेमालु न कंदो हुयो, पर एतिरनि सालनि में उन उहो सिखी वरितो आहे। मूंखे यादि आहे मां हमेशह ईअं ई कंदी हुयसि, पर मूंखे जंहिं महिल परमेश्वर चयो हुयो कि तूं हमेशह प्रार्थना कंदी आहीं ऐं उन प्रार्थना में उहो मैत्री 12 में तव्हांखे इन जो मतिलबु सम्झणो आहे, मां दया जे योग्य आहियां, बलिदान जे न। परमेश्वर चाहे तो असां माण्हुनि ते दया कयूं, उनखे बलिदान जी घुर्ज न हुजे जीअं उन जी भलो थिए ऐं उहो कुझु कमु करे सघे ऐं पूर्तीअ में इहो करे सघे, पर उनखां कुझु असां बलिदान न वठूं। उन कोशिशि कई आहे जेकी, उन जे लाइ असांखे ग़लति न करिणो आहे ऐं इन करे असांखे इहो सेखारिणो आहे कि कोशिशि करे असां अॻियां वधूं। मूंखे ख़बर न हुई मसीह छा आहे। मां सख़्तु महिनत करे योग वञणु कमाइणु वेंदी हुयसि ऐं जॾहिं मां जाम सुठो कंदी हुयसि त मूंखे कुझु लॻंदो हुयो। इन करे मां उन तरह जा स्पष्ट वचन सिखी वियसि ऐं जीअं मां तव्हांखे सेखारण जी कोशिशि करे रही आहियां, मां सुठो वचन ॿुधो आहे, मां सुठी सेखारींदी आहियां ऐं मूंखे सेखारणु वणंदो आहे। मां कोशिशि कंदी आहियां कि सुठी सिद्धांतुनि ते वीचार ॾियां तव्हांखे, ऐं जेका बि दुष्ट ॻाल्हियूं आहिनि, संदेश आहिनि, उहो मां तव्हांखे ज़रूरत सां न ॿुधाईंदी आहियां, पर मूंखे ॿुधाइणो पवंदो आहे छाकाणि त उहो उन सां तव्हां सम्झंदा। इन करे प्रभु हिकु कहाणी इस्तेमालु कई मुंहिंजे पंहिंजे जीवन मां मूंखे सम्झाइण लाइ। उन जो मतिलबु उहो हो कि असांखे पंहिंजे मोहल्ले में हिकु धमकाइण वारो छोकिरो हुयो जेको डेनू हुयो, बल खणी करे गा फिटी कंदो हुयो ऐं डेनी घर में खिलंदे चिलाईंदे इहो चवंदो हुयो, केतिरा दफ़ा बेशक हर दफ़े पंहिंजे पुट लाइ उन जो ख़्यालु रखंदो हुयो। इन करे प्रभु मूंखे इहो तरह सां सेखारियो ऐं चयो, ॾिसो, डैनी जे दरवाजे ते उन्हनि कमांड जी लिस्ट लॻाई आहे जेके उन्हनि खे करणा आहिनि ऐं उहो कई दफ़ा उन्हनि खे ॿियनि जे मुताबिक़ करिणो आहे। ऐं पोइ उन जे करे सच चवां थी कि वधीक उन्हनि खे सुठो नमूनो उहो चए थो पंहिंजे पीउ खे, डैडी डैडी, तूं कहिड़े क़िस्म जो माता पिता हुजे हा त मूंखे सम्झ में नथो अचे। देव वेही करे ॻाल्हियूं करे रहियो हुयो ऐं हुन पोइ देव खे ॿाहिरि अची करे चईं, जंहिंसि असांजे पुट जी मदद करण लाइ चईं, हू ज़रूरु मुश्किल में आहे। ॾिस, हुन जेका कमु कया आहिनि उहा सही न आहिनि, पर मां हुन जी मदद कंदसि वरना न कंदसि। प्रेम करण वारा माता पिता हीअं न कंदा आहिनि हमेशह पंहिंजे ॿारनि सां। इहो ई करिणो आहे। बाइबल में इब्राहिम जो 4:15 में लिखियलु आहे कि छो त असांखे अहिड़ा
असांजी ॻाल्हियूं ऐं असांजी कमज़ोरियूं, वरना हू सभु ॻाल्हियुनि में असां पाण खे विञाए छॾींदा आहियूं। निष्पाप इहो करे असां हमेशह सोचींदा आहियूं, अचो असां अनुग्रह कयूं, ॿुधी करे हलूं था ऐं चऊं था कि असां हुन जी मदद हमेशह कंदासीं। औलाद आहिनि असांजी समस्याउनि जी। तव्हां हमेशह इहो यादि रखिजो कि तव्हां सां गॾु प्रभु आहिनि ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे प्यारु कंदा, उनखे सेखारींदा ऐं तव्हां सेखारींदा त प्रभु तव्हांखे सेखारींदो ऐं तव्हांजी मदद कंदो ऐं उन वक़्तु अची करे मदद कंदो। जंहिंमहिल तव्हांखे हुनजी ज़रूरत हूंदी उहो भरपूर तव्हांखे मदद कंदो ऐं हमेशह मदद कंदो। उहो तव्हां सां गॾु आहे, उहो तव्हां सां गॾु रहणु चाहे थो तव्हांजे जीवन में। ॿुधायो, ध्यानु ॾियो केतिरनि लाइ अॼु इहा ॻाल्हि हासिल करण जी जाम ज़रूरत आहे ऐं हुनखे तव्हांखे ध्यान सां ॿुधणो आहे। प्रभु असां ते कृपा करणु चाहे थो। कृपा कृपा कृपा। असां माण्हुनि खे कृपा अखर जो इस्तेमालु करणु न ईंदो आहे। ॾिसूं था कीअं इस्तेमालु करणो आहे हिनखे। मां ॿुधाइणु चाहियां थी मुंहिंजे अनुसार कृपा छा आहे। एतिरनि सालनि खां अध्ययन करण खां पोइ मां उनजी इहा परिभाषा सिखी आहे ऐं मां चवां थी कि तव्हांखे बेशक इहो सिखणो आहे। ऐं उहो चए थो, हिकु वचन पतो आहे असांखे जेको ख़ासि रूप में मूंखे पसंदि आहे। याकूब 4:6 में इन विस्तार में इहो ई लिखियलु आहे, तव्हांखे कृपा पवित्र आत्मा शक्ति कीअं मिलंदी आहे, असांजी मदद कंदी आहे, पाप खां बचाईंदी आहे। असांखे इहो ई सिखणो आहे। उहो छा थो चवणु चाहे, बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे कोशिशि करणी आहे। जेसिताईं तव्हां उनजो नतीजो नथा पायो तव्हांखे पंहिंजो पाण खे न बदिलणो आहे। तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे प्रभु तव्हांजे लाइ छा स्वीकार कनि था। ऐं उहो चए थो कि तव्हांखे इन जो नियम ठाहिणो आहे ऐं उहो चए थो कि तव्हांखे इन जो सुपिनो ॾिसणो आहे ऐं उहो सुपिनो तव्हांखे हासिलु करणो आहे। निष्पाप। ऐं उहो तव्हां सां प्रेम कंदो आहे। तव्हां स्वीकार कयो हुन जे प्रेम खे ऐं हुन जे हुजण ते तव्हां हुनखे धन्यवाद कयो। मां सफ़र करे रही हुयसि। आख़िर ताईं हिते वेही करे मां तव्हांखे ॻाल्हायां थी ऐं तव्हांखे दोषी कयां थी, पर हिन जो मतिलबु इहो न आहे कि तव्हां कोशिशि न कंदा। तव्हांखे कोशिशि करणी आहे ऐं अॻियां वधणो। इन ऑडिटोरियम में जेतिरा बि माण्हू आहिनि तव्हांखे इहा कोशिशि ज़रूरु करणी आहे ऐं भरियल रहंदो ऐं असां ॾिसंदासीं। असांखे प्रभु जो प्यारु स्वीकार करणु सिखणो ई पवंदो ऐं असांखे अॻियां वधणो ई पवंदो। हिकु शइ जेकी मां तव्हांखे ॿुधायां थी उहो ज़रूरी आहे। हिकु शइ जंहिंजी माण्हुनि खे सभ खां वधीक ज़रूरत हूंदी आहे उहो तव्हांखे ख़बर आहे। तव्हां फ़क़ति इहो चाहींदो आहे कि तव्हां पंहिंजे पाण खे मूंसां गॾु बदिले छॾियो। तव्हां मूंसां प्यारु कंदा आहियो ऐं तव्हां बदिले में मूंसां प्यारु कंदव। मूंसां प्यारु कंदव। इन जे करे मां तव्हां सां गॾु आहियां। मां तव्हां सां प्यारु कंदसि। इन जे लाइ न तव्हां मूंसां असां उन न चयल संदेशनि सां जाम थकिजी वेंदा आहियूं कि जेके असां नथा चाहियूं। माण्हुनि असांजी उमेद रखी ऐं जे असां जल्दी सां बदिलींदासीं ऐं असां हुन जा दल मां ॿाहिरि हूंदासीं। पर ॾिसो, पीउ पुटु ऐं पवित्र आत्मा जॾहिं पवित्र आत्मा सां दल संबंध जोड़े छॾींदी आहे उहो बिल्कुलु हुन सां गॾु हूंदी आहे। हिकु मुंहिंजो नंढो पुटु हुयो ऐं दल हुयो कि मूंखे ईअं करिणो आहे। अॼु मूंखे तव्हां सां गॾु इहो ॿुधणो आहे। जेको बि तव्हां सोचियो था त उहो मसीह यीशू सां प्यारु कंदा आहियो, कोलोसियंस 2:6 में असां उनखे कीअं परमेश्वर मां घणो ख़राब हालत में आहियां। तव्हांखे इहो न चवणो आहे। तव्हांखे इहो सिर्फ़ु चवंदो मुंहिंजी मदद कयो। पर हुन खां पोइ कीअं अजीब करण सां जीअं तव्हांखे मसीह सां गॾु ग्रहण करिणो आहे ऐं उहो सोचणो आहे कि तव्हांखे कीअं अॻियां वधणो आहे, केसि ताईं उमेद रखणी आहे। असांजो कमु इहो आहे कि
तव्हांखे विश्वास हुजे कि तव्हां सां गॾु प्रभु आहे ऐं तव्हां विश्वासी रूप में आहियो, उन सां गॾु उहो तव्हांजी मदद करण लाइ हमेशह तयारु आहे। उहो तव्हांजो सहयोग कंदो। तव्हांखे उन जे लाइ कुझु न कुझु खपे। उहो जेको शुरू करिणो आहे तव्हां हुनखे शुरू करे छॾियो। उहो तव्हां सां प्यारु कंदो आहे। उहो तव्हांखे उपहार ॾींदो ऐं उहो चए थो तव्हां उन सां प्यारु करे सघो ऐं उहो तव्हां सां एतिरो प्यारु कंदो आहे जेको हुनजो निष्पाप हूंदो आहे। उहो चए थो तव्हां हुन सां गॾु उहो ई प्यारु कयो जेको उहो चाहे थो। हाणे मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां कृपा छा आहे। मां मञा थी कृपा हिकु पवित्र शक्ति आहे जेका असांजे मिलंदी आहे, हिकु सुखड़ी आहे जेका असांखे ग्रहण करणी आहे ऐं उन जे लाइक़ु ठहिणो आहे। मसीह जे रूप में विश्वास पे जेको करण जी ज़रूरत आहे असां हमेशह इहो ई कंदा आहियूं। लख कोशिशूं या संघर्ष करण खां बावजूद बि असां इन खां कंहिं महिल परे थी वेंदा आहियूं। पर तव्हांखे ख़बर आहे त हमेशह ईअं न थींदो आहे। परमेश्वर मूंखे कृपा कई हुई, इहा मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां। तव्हांखे इहो ॾिसणो आहे कि तव्हांखे केतिरी कृपा मिले थी, केतिरा दफ़ा सुठा माण्हू मिलनि था, केतिरा दफ़ा सभु सुठो थो थिए, पंहिंजी ताक़त खां वधीक तव्हांखे उहो सभु मिले थो। ऐं हिन करे मां चवां थी प्रभु असां सां गॾु आहे ऐं मूंखे हिन जो सबूत बि आहे। मां तव्हांखे ॾेखारे सघां थी प्रभु मूंसां गॾु आहे ऐं उहो जाम सुठो आहे, जाम सुठो आहे। उहो चए थो कि तव्हां बसि इहो ई कयो। उहो तव्हांखे गॾु आहे ऐं तव्हां जाम माण्हू उन सां गॾु रहंदा आहियो ऐं तव्हांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे। ऐं उहो चए थो तव्हां ख़ुशि रहो। उहो चाहे थो कि तव्हां ख़ुशि रहो, उन पापनि सां गॾु न रहो। तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं उन पापनि खे हटाइणो आहे पंहिंजे पाण में। उहो चए थो कि तव्हां हमेशह ख़ुशि रहो ऐं उनखे परवाह न कयो। उहो मोकिले थो पंहिंजे माण्हुनि खे तव्हां सां गॾु जंहिंजी परवाह तव्हांखे न करणी आहे ऐं उहो सभु ॻाल्हियूं कंदो आहे जेके तव्हांखे खपनि। बाइबल में रोमियो में लिखियलु आहे कि जे उन्हनि उदारता सां पंहिंजो पुटु ॾिनो त छा हुन वधीक उदारता सां असां सां गॾु ॿियनि शयुनि न ॾिना ऐं उनजी मदद न कई आहे ऐं प्राप्त कयो। उहो तव्हांखे बदिलण जी मदद तव्हांखे हमेशह ॾींदो। उहो तव्हांजी मदद हमेशह कंदो। इहो गुज़रण वक़्त ते तव्हांखे ख़बर पवंदी जेतिरो बि मक़सद हूंदा आहिनि उहो पूरा थींदा। तव्हांखे मुस्कुराहट रखणी आहे। तव्हांखे छा करिणो आहे उहो तव्हां सां हमेशह सहयोग कंदो आहे। हाणे इहो तमामु ज़रूरी आहे। तव्हां हिन खे सम्झणु जाम ज़रूरी आहे। तव्हां कंहिंखे बि इहो नथा चई सघो, तव्हां कंहिंखे बि इहो नथा ॾेई सघो जेको तव्हां वटि न आहे। इन करे मां सम्झी नथी सघां त मां एतिरी पथर दिलि छो हुयसि। मुंहिंजो मतिलबु आहे मां हमेशह पंहिंजे ॿारनि खे इहो ई चवंदी हुयसि ऐं इन वांगुरु रहंदी हुयसि, हमेशह चिड़चिड़ोपन कंदी हुयसि। मां इहे करणु न पई चाहियां। परमेश्वर मूंखे पथर दिलि छो ठाहियो? मां इन करे हुयसि जो मूंसां गॾु इहो थियो हुयो जीवन में। मुंहिंजे लाइ पंहिंजी रक्षा जो तरीक़ो थी वियो हुयो ऐं मां सभिनीनि खे पंहिंजे पासे में अचणु न ॾींदी हुयसि छाकाणि त मां पंहिंजे पाण खे सलामत रहणु चाहींदी आयसि। पर मां अॻिते ईअं न पई करणु चाहियां। मां बदिलणु पई चाहियां, पर मूंखे बदिलण जे लाइ कष्ट पियो थिए ऐं मां पाण सां गुस्से में थियणु लॻी हुयसि। मां बदिली न पई सघां पंहिंजे पाण खे। तॾहिं मां परमेश्वर खे चयो परमेश्वर मुंहिंजी मदद कर, मूंखे इहो बदिलणो आहे। ॾिसो परमेश्वर जो प्यारु जॾहिं तव्हांखे नर्म ठाहींदो आहे, परमेश्वर नम्रता ॾींदो आहे तव्हांखे, इहो करण खां रोकींदो आहे। तमामु सुठी ॻाल्हियूं आहिनि जेको परमेश्वर चाहे थो। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां इहो ज्ञान प्राप्त करे सघंदा आहियो, घणेई दफ़ा तव्हां ग़लती करे वेठा आहियो ऐं तव्हांखे परमेश्वर मदद कंदो। उहो प्यारु कंदो तव्हां सां गॾु। हिकु ॾींहुं तव्हांजो पथर दिलि पिघलजी वेंदो। इन करे तव्हांखे इहे ॻाल्हियूं प्राप्त करणियूं आहिनि छाकाणि त प्रभु तव्हां सां गॾु आहे। ऐं जॾहिं आसपास जा माण्हू तव्हांखे ईअं चवंदा आहिनि त तव्हांखे प्रभु ते प्रार्थना करणी आहे ऐं चवणो आहे कि प्रभु तव्हां सभु उहे सुठा संबंध ठाहिणा आहिनि हुन सां। शायदि उन्हनि कोई धर्म आज़मायो आहे ऐं उहो तव्हांखे सेखारियो आहे, कोशिशि कनि था कि तव्हांखे दर्द न मिले पंहिंजे जीवन में, उहो महसूसु कंदा आहिनि ऐं उहो चए थो कि तव्हांखे इहो कुझु न मिले छाकाणि त तव्हांजे लाइ इहो सभु न आहे, उन जे लाइ इहो सभु आहे ऐं उहो तव्हांजी मदद करणु चाहींदो आहे कि तव्हां अॻियां वधो। परमेश्वर तव्हांखे इस्तेमालु करणु चाहींदो आहे छाकाणि त उहो चाहे थो कि तव्हां अॻियां वधो, उन ते विश्वास कयो छाकाणि त तव्हांजो विश्वास
उहो सभु करे सघंदो आहे। तव्हां ईअं छो सोचींदा आहियो कि प्रभु तव्हां सां गॾु न आहे? तव्हांखे इहो प्राप्त करणो आहे ऐं उहो चाहे थो कि तव्हां प्राप्त कयो। यूहन्ना 10 जे अनुसार मां चाहियां मां आयुस ते चढ़ी तव्हांखे आनंद मिले, घणेई आनंद मिले, भरपूर आनंद मिले, ऐं उहो चाहे थो कि तव्हां हुन सां आनंद वठो ऐं जेकी बि मुश्किलियूं आहिनि उनखे ॾेई छॾियो, छाकाणि उहो चए थो कि इहे मुश्किलियूं तव्हांजे जीवन मां हटी वञे ऐं उहो चए थो कि तव्हां हमेशह ख़ुशि रहो। पर पोइ बि तव्हां हमेशह ईअं ई चवंदा आहियो। शैतान मूंखे जाम तंग करे रहियो आहे, मां हुन सां ॾकी वई आहियां, मूंखे कोशिशि करण जी हिमत नथो ॾिए, मां हारजी वई आहियां, मुंहिंजी मदद नथा थिए, तव्हां मुंहिंजी मदद कयो। प्रभु तव्हां हिन सां गॾु मुंहिंजी मदद कंदा। मूंखे ख़बर आहे तव्हां हिन जी मदद कंदा। तुंहिंजो धन्यवाद हुजे प्रभु मूंखे प्रेम करण लाइ। बिना शर्त जे तव्हांजो धन्यवाद हुजे। तव्हां मूंखे जाम कुझु ॾिनो आहे, तव्हां मुंहिंजा त्यागनि खे हटाए छॾियो आहे ऐं तव्हां मूंसां गॾु स्वीकार कयो आहे। मां तव्हांजे प्रेम खे स्वीकार थी कयां, तव्हांजे प्यार खे स्वीकार थी कयां। मां हिन जे क़ाबिल न हुयसि पर तव्हां प्यार ॾिनो, हिन जे लाइ मां स्वीकार थी कयां। धन्यवाद हुजे प्रभु तव्हांजो। ख़ासि करे कृपा मिलंदी आहे तव्हांखे जॾहिं तव्हां इहो सभु चवंदा आहियो ऐं तव्हां दिलि सां इहो सभु चवंदा आहियो ऐं तव्हां सचा मसीहा कहलाईंदा आहियो पंहिंजे पाण में। इहो सभु ॻाल्हियूं तव्हां सां गॾु प्यार 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 तव्हां सां गॾु आहे। इहो चओ प्रभु तव्हां सां प्यार कंदो आहे, उन खां पोइ तव्हां सां गॾु कुझु न थींदो। अचानक उहो अंदरि में ख़ुशी अची वेंदी आहे ऐं उहो पोइ तव्हांजे आत्मविश्वास खे अॻियां वधाईंदो आहे ऐं तव्हांजी पवित्र आत्मा खे अॻियां वधाईंदो। सोचींदा रहो प्रभु तव्हां सां प्यार थो करे, तव्हां ख़ुशि रहो, ख़ुशि रहो। ऐं तव्हांखे यादि आहे, मूंखे यादि थो अचे कि तव्हां सां गॾु मां हिकु ॻाल्हि कई हुई, मां उहो न कंदसि जेको न खपे। उन कमरे में वञी करे बाइबल जा 4 अभ्यास पढ़ण जी कोशिशि कई ऐं सोची करे तव्हां मूंखे ख़ुशि करे छॾींदा ऐं तव्हां चवंदा पढ़णु नथी चाहियां पर पढ़ां थी। यादि रखो जॾहिं तव्हांखे बाइबल पढ़णो आहे तव्हां परमेश्वर सां गॾु हुजो ऐं प्यार सां पढ़ो। तव्हांखे हुन जी ज़रूरत हूंदी आहे, उनखे तव्हांजी ज़रूरत न। कहिड़ी तरह जी प्रार्थना करणी आहे उहो तव्हांखे सिखणो आहे। पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे प्रार्थना कयो ऐं चओ कि प्रभु तव्हांजी प्रार्थना में जाम ताक़त आहे, उहो असां हमेशह कंदासीं ऐं तव्हांजे नाले खे असां अॻियां वधाईंदासीं। जेकी बि शइ मिली आहे उहो असां पूरी कंदासीं। मां इन लाइ प्रार्थना कयां थी कि तव्हां मूंखे सभु कुझु ॾिनो आहे ऐं तव्हांखे इहो चवणो आहे कि ॾिसो प्रभु तव्हां सां प्यारु कंदो ऐं तव्हांखे बदिलाउ नज़र ईंदो। ऐं जंहिंमहिल इहा ॻाल्हि थींदी आहे त तव्हांखे हमेशह उनखे ख़रीदे नथा सघो ऐं उहो चए थो कि तव्हांखे सुठी ॻाल्हियूं कमाइणियूं मिलंदियूं आहिनि। प्रभु बिकाऊ न आहे। मूल्य वठो, तव्हां प्रभु खे बिकाऊ नथा सम्झी सघो। प्रभु तव्हां सां प्यार करे थो। प्रभु बिकाऊ न आहे। इन करे असांखे उनखे ख़रीद करे नथा सघूं। असां ख़ाली बाइबल में इहो पढ़ी सघंदा आहियूं, उनखे ख़रीद नथा करे सघूं। असां रोज़ सुबुह जो उथी करे इहो ख़रीद करे सघंदा आहियूं कि असांखे प्यार कीअं मिले, प्रार्थना कीअं कयूं, कलाकनि जा कलाक प्रभु सां प्यार कीअं कयूं ऐं उन सां गॾु कुझु ख़रीद करे ॿारनि खे खारायूं, जेको बि हुन सां करे सघूं। छाकाणि त उहो मूंसां पूरी तरह गॾु आहे। मां हुन सां प्यार कंदी आहियां, उहो मूंसां प्यार कंदो आहे। उन जे दुनिया सां, उन जे ॿारनि सां, उन जे माण्हुनि सां। तव्हांखे ख़बर आहे परमेश्वर वरी रचना करण वारो आहे। परमेश्वर आहे, सभई शयूं ॾियण वारो आहे तव्हांखे ऐं फ़क़्तु इहे ॾींदो। उहो ई करण वारो आहे ऐं उहो चए थो कि असांखे संघर्ष करणो आहे पर असांखे शैतान जे साम्हूं गोॾा न टेकणा आहिनि, जंहिंजे करे असां सभिनीनि खे पंहिंजे पाण खे उन जे साम्हूं अॻियां न आणणो आहे। उहो चाहे थो असां उन जे वचन खे अपनायूं। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।